अस्सलामुअलैकुम। ये अॻे पाण डायरेक्ट एंड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ते कम कयो। हाणे पाण अचूं था कंप्लीमेंट जी। तव्हांखे सेंटेंस जा पार्ट समझाया। सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट एंड कंप्लीमेंट। सब्जेक्ट, वर्ब, डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, कंप्लीमेंट। हाणे डायरेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट का वो पाण अचूं था कंप्लीमेंट। कंप्लीमेंट माना कंहिं बि जुमले जो पुरावा। सेंटेंस दैट मीन्स कंप्लीट सेंस। हाणे जेकर कोई जुमलो से मुकम्मल करो तो असांखे इन शइ जी ज़रूरत पवे थी सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट। पर के अहिड़ा जुमला हूंदा आहिनि जेके असांखे मिलंदा उन्हनि खे ऑब्जेक्ट जी ज़रूरत कोन थी पवे। When the to be verbs show some state or extents of subject in the sentence, then they don't take the object with them. कि असांखे अहिड़ा जुमला मिलंदा आहिनि जेके हालत या मौजूदगी ज़ाहिर कनि था कंहिं बि सब्जेक्ट जी, तो उनमें असांखे कंहिं बि ऑब्जेक्ट जी खणण जी ज़रूरत कोन थी पवे। अॻियां in such sentences the to be verbs take noun and adjective only, we call complement. जेकर को कंप्लीमेंट वारो पाण जुमलो ठाहियूं था त पाण खे उन मां सिर्फ़ सब्जेक्ट, टू बी जो वर्ब एंड कंप्लीमेंट। कंप्लीमेंट जो मतलब इहो आहे जुमले जो पुरावो, उन में ऑब्जेक्ट जो को बि ऑप्शन कोन हूंदो आहे। जेकर असांखे को ऑब्जेक्ट जेकर असीं लॻाईंदासीं त उनखे लाइ असांखे डायरेक्ट या इनडायरेक्ट ऑब्जेक्ट लॻाइणो पवंदो। पर कंप्लीमेंट में असां सिर्फ़ नाउन रखी सघूं था या एडजेक्टिव रखी सघूं था। हाणे मिसाल आहे तव्हांजे अॻियां सब्जेक्ट टू बी वर्ब्स कंप्लीमेंट। शी इज टीचर। हूअ टीचर आहे, उस्ताद आहे। टीचर छा आहे? नाउन आहे। इज सिर्फ टू बी जो वर्ब आहे। अॻियां छा थियो? शी। हाणे हिन जो कंहिं बि कम जो असर फाइल जो असर मफ़ूल ते कोन पियो, यानी सब्जेक्ट जो को बि असर छा ते ऑब्जेक्ट ते कोन पियो। ऑब्जेक्ट पाण कोन रखियो। छा आहे? शी इज टीचर। हूअ हिकु उस्ताद आहे। ठीकु आहे। उन छा स्टेट या हालत उन जी पाण ज़ाहिर करणी पियो। अॻियां वी वर बिज़ी। असीं मसरूफ़ आहियूं। ठीकु आहे। इन में असां को बि ऑब्जेक्ट कोन कयो, सिर्फ़ कंप्लीमेंट रखियो आहे। अॻियां अची वियो आहे दे आर पुअर। इन में पाण छा इस्तेमालु कयो? एडजेक्टिव। अली वाज स्टूडेंट। हाणे इन में पाण नाउन या एडजेक्टिव रखूं था कंप्लीमेंट में। जॾहिं त असांखे ऑब्जेक्ट ऐं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट में बि असीं छा रखंदा आहियूं? नाउन रखंदा आहियूं। उन में एडजेक्टिव कोन रखंदा आहियूं। ऐं नाउन खां सवाइ को बि डायरेक्ट या इनडायरेक्ट वारो सेंटेंस पूरो कोन थो थिए।